ऐं मां तव्हांखे इहो ॿुधायां त ही जेके ॿ इम्पॉर्टेंट ॿेट आहिनि जंहिं ते सभिनि जूं अखियूं आहिनि, इहो मुशरफ जे ज़माने खां वठी इहा शुरूआति थी आहे त इन्हनि सिंध जे ॿेटनि ते ऐं हिन साहिली पटी खे कंहिं बि तरीक़े सां हड़प कजे। मुशरफ जे ज़माने में बि जेको आहे अमार कंपनी खे तक़रीबन 12,000 एकड़ जेके आहिनि ॾिना विया हुआ त उहा अची इन खे डेवलप करे। छो जो ॾिसो, दुबई में ॿियनि हंधनि ते, चाइना पंहिंजे जेको आहे साउथ सी में काफ़ी हंधनि ते अहिड़ा ख़ुदि डेवलप कया आहिनि ॿेट, जिते दरिया बरिया या कुदरती ॿेट न आहिनि, पर उते पाण वारी विझी या हिल सैंड विझी इन खे डेवलप कया आहिनि, पंहिंजा शहर या ॿेट या अॾा उते क़ाइमु कया आहिनि। त उन वक़्तु बि मुशरफ बि पंहिंजे उन 2006 वारे टाइम में अहिड़े क़िस्म जी जेको आहे कोशिशि कई हुई, पर सिंधियुनि उन वक़्तु बि इन खे रिजेक्ट कयो हुयो ऐं सिंधी माण्हुनि जेको आहे इन खे इन्हनि मनसूबनि खे भॼायो हुयो ऐं अमार कंपनी पोइ उहा उन तां हथु खणी वई हुई त ही कंट्रोवर्शियल इशू आहे। साॻियो ई हाणे बि वरी ही जेकी हुकूमत आहे इन नए सिरे जेको आहे इन शइ खे खणण जी ऐं नए सिरे इन शइ खे खयो आहे ऐं पंहिंजो इन्हनि हिकिड़ी पाकिस्तान आइलैंड्स डेवलपमेंट अथॉरिटी 2020 जेको आहे ठाहिण जी कोशिशि कई आहे। त जेको आहे पाकिस्तान आइलैंड्स डेवलपमेंट अथॉरिटी 2020 जेको आहे उन जो एक्ट ठाहे सिंध जे ऐं जेके बलूचिस्तान में जेके समुंड में ॿेट आहिनि उन्हनि ते इहा अथॉरिटी जेको आहे वञी कब्ज़ो करे ऐं उन ते शहर जेके आहिनि डेवलपमेंट जे नाले में ठाहे। हाणे असांजा जेके मुख्य ॿेट आहिनि उहे डंगी ऐं भंडार ॿेट आहिनि। इन्हनि खे ट्विन्स बि चयो वेंदो आहे, जाड़ा बि चयो वेंदो आहे ऐं इहे जेके आहिनि असांजी जेके कोरंगी क्रीक आहे या झाड़ी या फटी क्रीक्स आहिनि न, उन जे वेस्ट में आहिनि, ओलहे पासे खां आहिनि, यानी इहे चइजे त वेस्टर्न एंड ऑफ कोस्टल ज़ोन आहिनि असांजो इहे ॿई ॿेट। भंडर आइलैंड जेको आहे या जेको आहे भंडार जंहिंखे चऊं था, या इनखे के वरी बंडल आइलैंड बि चवंदा आहिनि। इहो सभिनी ॿेटनि खां थोरो मथा हुआ, उन जी जेकी ऊचाई आहे उहा ॿियनि ॿेटनि जे भेट में वधीक आहे, जंहिंजी पखेड़ तक़रीबन 8 किलोमीटर आहे ऐं इन जी ड्रेग जेकी आहे 8 किलोमीटर आहे ऐं वेकर हिकु हंधि ते 4 किलोमीटर अथसि, हिकिड़े हंधि ते 1 किलोमीटर अथसि। ऐं हाणे इन्हनि में उन्हनि जूं अखियूं आहिनि त इन्हनि ॿेटनि ते मां त ईअं थो सम्झां त इन एराज़ी खे अञा बि हू वधाए वेंदा, जेकॾहिं का ॿाहिरीं धुर अचे थी, को ॿियो को मुल्क अचे थो त इते वधीक उन में उनखे भरे ऐं वॾो को ही जेको आहे फौजी अॾो बि ठाहे सघनि था ऐं उन कंहिं ॿिए मुल्क खे बि ॾेई सघनि था जेको इंट्रस्टेड हुजे। ऐं अॼु जे दौर में चाइनीज़ वधीक इंट्रस्टेड आहिनि, उन्हनि वटि पैसो बि आहे त हू उनखे डेवलप बि सवलाई सां करे सघनि था। त यानी हिकिड़ी वॾी एॾे बहरी जेको आहे हिकिड़ो अॾो बि क़ाइमु थी सघे थो ऐं उन्हनि जूं रहाइशूं, उन्हनि जूं मार्केटूं हिकिड़ो आइलैंड ते हिकिड़ो, ऐं इन आइलैंड खे ज़ाहिर आहे वेकिरो बि करे सघनि था, जॾहिं इहा पखेड़ आहे त इनखे हू वधाए बि सघनि था। सो इहा का नामुमकिनात में न, अहिड़ा कई दुनिया में आर्टिफिशियल ॿेट उन्हनि ठाहिया आहिनि ऐं अॾा ठाहिया आहिनि ऐं शहर जोड़िया आहिनि उन्हनि ते। ख़ुदि चाइना जोड़िया आहिनि, दुबई जोड़िया आहिनि, मिडल ईस्ट जे कंट्रीज़ जोड़िया आहिनि। त पर जीअं मां अॻु में ई चयुमि त पाकिस्तान जो आइन चवे थो त 12 नाटिकल माइल्स ताईं जेको आहे इहे सामुंडी एरिया जेकी आहे समुंड जे अंदरि, इहा सिंध जी हदुनि में अची थो वञे, उते ज्यूरिसडिक्शन बि सिंध जी अची वेंदी। त हाणे जॾहिं इहा पाकिस्तान
आइलैंड्स डेवलपमेंट जेको अथॉरिटी 2020 ठाहिण जे चकर में आहिनि ऐं उन जे थ्रू ही सभु कुझु करणु चाहिनि था, त इहो ख़ुदि पाकिस्तान जे 73 जे आइन जे मुखालफ़त में आहे, उन सां कंट्राडिक्ट थो करे। छो त मां तव्हांखे ॿुधायां थो त आइन जेको पाकिस्तान जो मौजूदा आइन आहे उन जी आर्टिकल रूल 27(5)A ऐं रूल 27(8) 1973 कॉन्स्टिट्यूशन तहत ओस ताईं उनखे इन्हनि शयुनि खे तब्दील न थियो करे सघिजे, उन्हनि में हेरा फेरी नथी करे सघिजे जेसि ताईं सिंध उन जी इजाज़त न ॾे। यानी जेसि ताईं सिंध गवर्नमेंट इजाज़त न ॾे, सिंध असेंबली इजाज़त न ॾे, तेसि ताईं हू का बि फेरफार आइनी तौर ते न का अथॉरिटी ठाहे सघनि था, न उनखे पंहिंजी पोज़ीशन में वठी सघनि था, न ई उन ते का डेवलपमेंट करे सघनि था। त बुनियादी तौर ते इते जेके असांजा कन खड़किया उहे इन ते खड़किया त ज़रदारी साहब ऐं पीपुल्स पार्टी जो छा मौक़िफ़ आहे। ज़ाहिरी तौर ते मौक़िफ़ इहो आयो आहे त बाबा उहे बि इनखे नथा करणु घुरनि, जेको जेकॾहिं न कंदा त ज़बरदस्त ॻाल्हि आहे। सिंध जी प्रॉपर्टी आहे, सिंधी माण्हुनि जी हज़ारनि सालनि जी इहा मिल्कियत आहे, उन्हनि लोकल माण्हुनि जी मिल्कियत आहे, उन्हनि मोहाणनि जी मिल्कियत आहे जेके वीचारा उते सॼी ज़िंदगी उन्हनि गुज़ारी आहे। उन्हनि खे डेवलपमेंट जे आसिरे में जेको असां सां बकौल साईं अताला मेंगल जो हिकिड़ो इंटरव्यू मूंखे यादि अची वियो त साईं अताला मेंगल जॾहिं ही ग्वादरपोर्ट ते कमु शुरू थियो हुयो त साईं अताला मेंगल को कंहिं चयो त साईं ही जेको आहे बलोचिस्तान जी इन में तरक़ी न थींदी, उतां जा माण्हू पढ़ंदा, शहर वॾो थींदो। हिते चई न बाबा न, असां सिंध जी तरक़ी, कराची शहर जी जेकी तरक़ी थी आहे उन में ॾिसी चुका आहियूं त सिंधियुनि जो शहर हाणे 10 सैकड़ो बि सिंधी उते न बचा। त इहो अॼु खां 10-12 साल अॻे जो इंटरव्यू आहे जेको मूंखे यादि थो अचे। त चई अॼु 15-20 सैकड़ो जेके आहिनि सिंधी बचा आहिनि ऐं शहर ई हलियो वियो तरक़ी जी जेको आहे सो अहिड़ी तरक़ी असांखे न खपे। सो सेम शइ वरी बि उहो ई पुराणो फार्मूलो जेको आहे असां ते अप्लाई कनि था। डेवलपमेंट जे नाले में सॼी दुनिया में ईअं ई थिए थो, डेवलपमेंट जे नाले में माण्हुनि खे ठॻियो थो वञे, त हे डेवलपमेंट जे नाले में असांखे वरी इहो नओं जेको आहे खणी आया आहिनि। हाणे इन्हनि जा नुक़सानात जेके थियनि था, जेकी नेचुरल अॼुकल्ह त ॾिसो था एनवायरमेंट जा तमामु वॾा इशूज़ आहिनि ऐं गर्मी पद वधियो आहे, एनवायरमेंटल वॾा इशू आहिनि। ख़ुदि तव्हां ॾिसो त ही जेको लास्ट टाइम तव्हां हिन ते कोस्टल एरिया ते बहस ॾिठा त मैंग्रोव्स जेके असांजा तमर जा ॿेला आहिनि इहे कटबा था वञनि, जिथे जिथे कटिया अथऊं उते नुक़सान थिया आहिनि। सेम शइ आहे हिननि आइलैंड्स ते तमर जा ॿेला आहिनि, उते कुदरती मच्छी जा ॿियो जेको जीवत आहे, सामुंडी जीवत आहे, पाणी जो जीवत आहे, हयातियात आहे जेकी बि पाणी जी, उहा थी उन ते गुज़ारो करे, उन ते जीअरी थी रहे। त इहो हिकिड़ो त असां नेचुरल डिज़ास्टर आणींदासीं, उन नेचुरल इको खे ख़तमु कंदासीं ऐं उन हयातियात जो नुक़सानु कंदासीं। असां नेचुरल हिकिड़े डिज़ास्टर खे जेको आहे दावत ॾींदासीं। ॿियो इहो त इहा बज़ाते ख़ुदि बुनियादी तौर ते असांजी सिंध खे कॉलोनाइज़ करणु ऐं असां सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी हिकिड़ी वॾी सिट आहे। छो जो तव्हां जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल चवनि था 30 लखनि जो शहर आबाद कजे कराची जी खां ॿाहिरि, माना जेके बदीन ठटे वारा सामुंडी किनारा, हाणे 30 लखनि जो शहर जॾहिं ही पंहिंजे वात खां चवनि था त तव्हां सोचो त कराची में लखे न पर करोड़े माण्हू इलीगल अची विया, कराची सॼो शहर मिसमैनेज थियो, जेकी कराची जंहिं बुनियाद ते उनजो जेके प्लान्स ठहियल हुआ उहे सॼा डिस्ट्रॉय थी विया। त ही 30 लखनि जो चवंदा, पर उन जी जाइ ते इहो शहर वञी करोड़नि में पवंदो। जेकॾहिं अहिड़ा 1-2 शहर ई ठही वञनि, आइलैंड्स में बि ठही वञनि, हिननि सामुंडी पटियुनि ते बि ठही वञनि, त पोइ सिंधी माण्हू त अक़लियत में अची वेंदा। ख़ुदि डेमोग्राफी एॾी चेंज थींदी, इवन उर्दू आबादी खे बि
उर्दू स्पीकिंग्स के भी हे मिनारिटी में आणे छॾींदा। ये एतिरा ॿाहिरियां माण्हू अची वेंदा जो उर्दू आबादी बि जेको आहे पंहिंजो जेको उन्हनि जो चंक आहे पॉलिटिकल उनखे बरक़रार न रखे सघंदी।